नाज़िन पदीदन में गोठ चेहू के रहवासी कल्होड़ा बिरादरी की औरतन मर्दन बासरन की ज़ियादतन खिलाफ एहतजाज किया है। पेश है मुजाहिद शरजी की रिपोर्ट। असां मसलो इहो आहे त असांखे ख़तरो आहे हिननि माण्हुनि मझूं जेका मुंहिंजी धीउ अगवा करे खणाए उनजी ज़बरदस्ती सां शादी कराई वई आहे ऐं उन खां हाणे धमकियूं ॾियारे असां ते केस करायो पिया था वञनि ऐं असांखे घर वेठे बि धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं ऐं जेको आहे सो असांखे तमामु हिननि मझूं ख़तरो आहे। असांजा मामा हने असांजा चाचा ये मूंखे अगवा करण जी धमकियूं था ॾियनि। हिकिड़ी असांजी भेण नंढी आहे उनखे अगवा करे विया आहिनि। उनखे धमकाए ऐं उनखे चवण लॻा आहिनि त असां ॿी तुंहिंजी भेण खणंदासीं ऐं असांखे घणो धमकियूं था ॾियनि। असांजो चाचो वज़ीर आहे वियाजी आहे उहो उन असांजो मामो आहे अली खान आहे हुबली आहे। असांजा सौट आहिनि अब्दुल हफ़ीज़ आहे अब्दुल करीम आहे अब्दुल याक़ूब आहे। ये असांजा मामा आहिनि इहो भाइर इहो सौट आहिनि ऐं असांजो ॿियो मामो आहे रहीम ॾिनो आहे ऐं हुबली असांखे धमकाए रहिया आहिनि। मूंखे 2-3 दफ़ा अगवा करण जी कोशिशि कई अथनि ऐं असांखे धमकियूं घणियूं था ॾियनि। असां मतिलबु इन लाइ इतिजा कया आहियूं। असां अपील था कयूं एसपीअ खे डीएसपीअ खे असां अपील था कयूं असांजो मसइलो हल कनि असांखे पंहिंजी भेण वापसि ॾियनि। असांजो मसइलो घणो असांखे धमकाइनि घणो था। मूंसां मसइलो आहे मुंहिंजी भेण हिकिड़ी जी शादी कराईसीं बदरुद्दीन राजपर सां। उन महिल असांखे धमकियूं ॾेई रहियो चाचो त मां इहा छोकिरी माराईंदो साईं। उनखे पोइ बि 30,000 ॾेई 30,000 न 2 लख बासियाईं चईं मां छॾाईंदो साईं। 30,000 उनखे ॾेई ऐं उन छोकिरी माराइण जी कोशिशि कयईं पर छोकिरी कुदरत अला जी बची वई। वरी हाणे असांखे धमकियूं हिकिड़ी छोकिरी खणी वियो आहे हाणे आसबा नालो आहे उनजो उहा खणी वियो आहे वरी उहो धमकियूं ॾेई रहियो आहे हाणे त वरी ॿी छोकिरी तव्हांजी खणंदासीं ऐं उनखे इस्तेमालु पिया था कनि त असां तव्हांजी ॿी छोकिरी खणाईंदासीं ऐं केस पिया था पूरा कराइनि असां ते।